मां नथो कुरान थो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। अल्लाह तबारक व तआला फरमायो ए ईमान वारो ए मोमिन बनो ए मुसलमानो अल्लाह तबारक व तआला रमजान शरीफ जा तवाजे मथा रोज़न के फर्ज कयो। सुभान अल्लाह। मता को माण्हू उथी बीहे ऐं चवे त अल्लाह जो असांजे मथां ज़ुल्म आहे, असांजे मथां रुगो रोज़ा फर्ज़ कया अथसि, ईअं कोन्हे। अल्लाह तबारक व तआला फरमाए मिन क़ब्लिकुम तव्हांजे मथां बि रोज़ा फर्ज़ जेके तव्हां खां अॻु में आया उन्हनि जे मथां बि रोज़ा फर्ज़ लअल्लकुम तत्तक़ून जे तव्हां मुत्तक़ी ऐं परहेज़गार बना थी पाओ। रोज़न रखण सां मुत्तक़ी ऐं परहेज़गार अल्लाह जो इनाम आहे। पैगंबर जी उम्मत जे मथां सिर्फ 12 कलाक रोज़ा। अब घणा कलाक? 12 कलाक। बनी इसराइल जे अंदर हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम जे मथां 6 महीना रोज़ा फर्ज़। घणा महीना? 6 महीना रोज़ा। दाऊद